नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे नवाब शाह खां ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर सां यकजहती मल्हाइण जे सिलसिले में गवर्नमेंट मुस्लिम हाई स्कूल, DC हाई स्कूल, डी स्टार बेस्ट स्कूल ऐं मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी जे तंज़ीम मज़हबी तंज़ीमनि ज़ुल्करनैन ऐवान, डॉक्टर उसामा साबिर कुरैशी ऐं ॿियनि जी अॻुवाणी मुख़्तलिफ़ हंधनि खां रैलियूं कढी नवाब शाह प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त भारत इंसानी हक़ूक़ जे ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे मासूम कश्मीर ते ज़ुल्म करे रहियो आहे। हिन चयो त आलमी इदारनि ऐं इंसानी हक़ूक़ जी तंज़ीमनि पिणु कश्मीर में थींदड़ ज़ुल्म ते ख़ामोश आहिनि। हिन चयो त भारत जी कश्मीरनि सां थींदड़ बर्बरियत जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असां बेगुनाह कश्मीरनि सां गॾु आहियूं। हिन चयो आहे त कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे, हिकु ॾींहुं कश्मीर ठहंदो। हिन चयो आहे त पाकिस्तान जी अवाम खे घुर्जे त बेगुनाह ऐं मासूम कश्मीरनि जो साथ ॾियनि ऐं भारत पारां थींदड़ ज़ुल्म खे दुनिया जे आॾो वाखो कनि। हिन चयो आहे त जेकॾहिं भारत ज़ुल्म बंदि न कयो त खेसि भरपूर जवाबु ॾींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।